परॾेही वज़ीर शाह कुरैशी चयो आहे त अफ़गान क़ौमी सलामती जे सलाहकार जे बयान ते रत टहिकी रहियो आहे। घटि वधि ॻाल्हाइण बंदि न कयो वियो त पाकिस्तान ॻाल्हियूं न कंदो। परॾेही वज़ीर शाह कुरैशी अफ़गान क़ौमी सलामती जे सलाहकार जे पाकिस्तान ख़िलाफ़ बयान जी शदीद मज़म्मत कई ऐं कावड़ जो इज़हार कयो। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह कुरैशी चयो त अफ़गान उहिदेदार खे पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाईंदे शर्म अचणु घुरिजे। परॾेही वज़ीर चयो त घटि वधि ॻाल्हाइण बंदि न कयो वियो त को बि पाकिस्तानी हिननि सां न हथ मिलाईंदो ई न ई ॻाल्हि ॿोल कंदो। हुन जो त पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमन लाइ ॻरी क़ीमत अदा कई आहे। अफ़गान उहिदेदार अमन दुश्मनी जो किरदारु अदा करे रहियो आहे। शाह महमूद चयो त उमीद त पाकिस्तान ग्री लिस्ट मां निकिरी वेंदो। पाकिस्तान खे ग्री लिस्ट में रखण जो को बि जवाज़ न आहे। हुन जो त मुस्लिम लीग में ॿ सोचूं पैदा थी चुकियूं आहिनि। हिकु सोच मरियम नवाज़ जी ऐं हिकु शहबाज शरीफ़ जी आहे। PDM वाज़े तौरु विरहाइजी वई आहे। सियासत में रस्ता कढिया वेंदा आहिनि।